मटियारी खां ख़बर शामिल कयूं पिया। नरेश कुमार जी रिपोर्ट मुताबिक़ सूबाई वज़ीर वुमेन डेवलपमेंट शैला रज़ा मटियारी में सेफ हाउस जो इफ्तिताह कयो। सूबाई वज़ीर सेफ हाउस में इंतज़ामनि जो जाइज़ो वरितो ऐं ज़िले अमलदारनि खां पिणु इंतज़ामनि बाबति पुछा गुछा कई। सूबाई वज़ीर शैला रज़ा मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध हुकूमत औरतुनि खे तहफ़ुज़ ॾियण लाइ क़ानूनी मदद फ़राहम करण खां सवाइ खेनि मुआशी तौर ते सगारो करण लाइ क़ानून साज़ी करे रही आहे। मुआशरे में वधंदड़ गुरबत, बेरोज़गारी समेत हर मसइले जा असर वधि खां वधि औरतुनि ते पवनि था। सिंध हुकूमत आलमी ऐं क़ौमी गैर सरकारी तंज़ीमनि सां गॾिजी औरतुनि जी पाइदार तरक़ी लाइ जामिया मनसूबे ते अमल पेरा आहे। हुन चयो त ज़री शोबे में कमु कंदड़ औरतुनि खे सिंध हुकूमत पारां बिना व्याज जे 50,000 रुपयनि ताईं कर्ज़ ॾिना वेंदा, जंहिं लाइ हलंदड़ माली साल में रक़म रखी वई आहे। सिंध अंदरि मज़लूम औरतुनि लाइ सेफ हाउसिस जो बाक़ाइदा बुनियाद रखियो वियो आहे, जिते उन्हनि जी हिफ़ाज़त ऐं हर क़िस्म जी सहूलियत फ़राहम कई वेंदी। उन मौक़े ते एसी मटियारी अदील अमन सोहू, मेहरुन निसा मला, समीना अब्बासी ऐं ॿिया मौजूदु हुआ।